अस्सलामुअलैकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भली कार चऊं था ऐं उम्मीद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जो जेको अॼु खां 2 महीना 3 महीना जेके जनरल कैटेगरी जो पर्चो थियो हुयो, सिंधी पोर्शन जेके 10 सवाल हुया उन्हनि मां पहिरें पर्चे वारा 15 तारीख़ वारो सवाल वारा जेके बि मतिलबु क्वेश्चन आहिनि उहे सभु खणी आया हुया, जेके पास्ट पेपर तव्हां चई सघो था। अॼु पाण उन्हनि ते अॼु पढ़ंदासीं पहिरें क्वेश्चन खां वठी 10 क्वेश्चन ताईं ऐं उन्हनि सभिनी जे मतिलबु बारे में पाण पढ़ंदासीं। सो लेक्चर स्टार्ट करण खां पहिरीं जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहिनि या हिन वीडियो में नवां आहिनि, जल्द खां जल्द मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कनि जीअं उन्हनि खे तयारी जे लाइ ॿिया बि नवां वीडियो मिली सघनि। सो बिना देर जे पाण अचूं था पंहिंजे लेक्चर जे तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे तनक़ीदु किताब कंहिंजो लिखियल आहे। जवाब में ए में डॉक्टर इब्राहिम खलील आहे, डॉक्टर अलहदाद बोयो आहे, डॉक्टर फहमीदा हुसैन आहे ऐं मेमुण अब्दुल मजीद सिंधी आहे। ठीकु आहे। हाणे हिते मेमुण अब्दुल मजीद सिंधी लिखियल आहे त किथे वरी अब्दुल मजीद सिंधी मेमुण बि लिखियल हूंदो, ईअं न तव्हां अॻिते पोइ लफ़्ज़नि खे ॾिसी करे परेशान थी वञो। परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। किथे मेमुण अब्दुल मजीद लिखियल हूंदो, सिंधी न लिखियल हुजे, किथे मेमुण सिंधी बि लिखियल हूंदो, मतिलबु 2 जॻहियुनि ते ईअं थियल आहे। बहरहाल पाण सवाल जे तरफ़ अचूं था। तनक़ीदु किताब कंहिंजो लिखियल आहे? सो इन जो जवाबु आहे सी। इन जो जवाबु सी आहे, डॉक्टर फहमीदा हुसैन। ठीकु आहे, डॉक्टर फहमीदा हुसैन तनक़ीदु किताब जो लेखक आहे। उन खां बाद में ॿियो नंबर सवाल आहे, किताब काफ़ी जो मुसनफ़ केरु आहे? सो मिर्ज़ा कलीज बेग ए में आहे, बी में आहे मखदूम तालिबुल मौला ऐं सी में आहे डॉक्टर इब्राहिम जोयो ऐं डी में आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। पर हिन जो जवाबु सही आहे बी। ठीकु आहे, हिन जो जवाबु बी आहे, मखदूम तालिबुल मौला काफ़ी जो मुसनफ़ या काफ़ी जो जेको ज़ाहिर करण वारो, काफ़ी खे पैदा करण वारो मखदूम तालिबुल मौला आहे। ठीकु आहे। उन खां बाद में मोहनजोदड़ो अली बाबा लिखियल आहे। ठीकु आहे, मोहनजोदड़ो अली बाबा जो लिखियल आहे, पर छा लिखियल आहे? हेठि सवालनि में अचूं था पाण। अफ़सानू, नाविल, ड्रामो या हिननि मां को बि न। त अफ़सानू कोन्हे को, ही आहे नाविल। बी जवाबु आहे हिन जो। ठीकु आहे, नाविल आहे। ही छा लिखियल आहे? मोहनजोदड़ो अली बाबा जो लिखियल नाविल आहे। ठीकु आहे। उन खां बाद में सिंधी ॿोलीअ जो समाजी कार्य जी किताब जो लेखक ॿुधायो। हिननि मां ए में डॉक्टर गुलाम अली अलाना आहे, डॉक्टर नबी बख्श बलोच आहे बी में, सी में डॉक्टर अलहदाद बोयो आहे ऐं डी में बेरूमल महर चंद आडवाणी आहे। पर जेको हिन जो करेक्ट जवाबु आहे उहो आहे डॉक्टर अलहदाद बोयो। सिंधी ॿोलीअ जो समाजी कार्य जी किताब जो लेखक डॉक्टर अलहदाद बोयो आहे। ठीकु आहे। चौथों नंबर सवाल आहे बयानुल आरफीन कंहिंजो मलफूज़ात आहे? ए में आहे काज़ी कादन, बी में आहे शाह करीम ऐं सी में आहे ख्वाजा मोहम्मद ज़मा, डी में आहे सैयद लुत्फुल्लाह शाह कादरी। पर हिन जो जेको असल जवाबु आहे उहो आहे शाह करीम। ठीकु आहे, बयानुल आरफीन मज़मून जेको मलफूज़ात आहे उहो शाह करीम जो आहे। 6 नंबर सवाल थींदो, मिर्ज़ा अली कली बेग सचल जो रिसालो तरतीब ॾेई कहिड़े साल में शाया करायो? ठीकु आहे, मिर्ज़ा अली कली बेग सचल जो रिसालो तरतीब ॾिनो ऐं कहिड़े साल में शाया कयो? ए में 1902, बी में 1903, सी में 1904, डी में 1905। पर हिन जो असली करेक्ट जवाबु आहे 1902 आहे। ए जवाबु आहे हिन जो। 7 नंबर सवाल आहे, नूर जहां नाविल कंहिंजो लिखियल आहे? ए में आहे मिर्ज़ा कलीज बेग, बी में आहे डॉक्टर होत चंद मोल चंद बख्शाणी, सी में आहे मोहम्मद उस्मान डेपलाई, डी में आहे दीवान अधाराम थांवरदास। पर हिन जो जेको असल जवाबु आहे उहो आहे डॉक्टर गरबख्शाणी। ठीकु आहे, असल सॼो नालो डॉक्टर होत चंद मोल चंद गरबख्शाणी आहे, पर किथे किथे डॉक्टर गरबख्शाणी लिखियल हूंदो आहे। ठीकु आहे। नूरजहान नाविल कंहिंजो लिखियल आहे? किथे इहो ई साॻियो सवाल छा कंदा आहिनि, नाविल लिखाए करे चवंदा आहिनि त नूरजहान डॉक्टर गरबख्शाणी जो लिखियल आहे, पर कहिड़े मौज़ू ते लिखियल आहे? ठीकु आहे, उनजो मौज़ू छा आहे त तव्हां उनजो पोइ मौज़ू हेठि अफ़सानू ड्रामो या वग़ैरह लिखियल हुजे त उनजो सही करेक्ट नाविल थींदो।
8 नंबर सवाल है सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में सब खां पहिरीं PhD जी डिग्री कंहिं हासिल कई? ए में आहे डॉक्टर नबी बख्श बलोच, बी में आहे डॉक्टर अब्दुल करीम, ऐं सी में आहे डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद फोटो, ऐं डी में आहे डॉक्टर गुलाम अली अलाना। इन जो सही करेक्ट आहे डी डॉक्टर गुलाम अली अलाना, जंहिं सभ खां पहिरीं सिंधी अदब ते PhD सिंध यूनिवर्सिटी मां कई। 9 नंबर सवाल है सचल चेयर कहिड़ी यूनिवर्सिटी में क़ाइमु थियल आहे? ए में आहे कराची यूनिवर्सिटी, बी में आहे सिंध यूनिवर्सिटी, सी में आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, डी में आहे सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशा। इन जो सही करेक्ट आहे सी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी उन में खैरपुर वारी। ठीक है, शाह अब्दुल यूनिवर्सिटी खैरपुर। 9 नंबर सवाल आखिरी आहे जेको पोर्शन के हिसाब से हींअर त जेको पर्चे में ईंदो उहे 15 सवाल ईंदा, पर पोइ वारे छा हुयो त 10 सवाल हुया। हिन वारे हींअर तब्दील कई अथनि सिलेबस में त उर्दू लैंग्वेज वारा 15 सवाल उर्दू कंदा, सिंधी कोन कंदा, सिंधी लैंग्वेज वारा उर्दू कोन कंदा, ऐं 15% सिंधी खे ॾींदा। ठीक है, सो तव्हां बहितरीन आहे त तव्हां सिंधी खे घणो ध्यानु ॾियो। लतीफ़ी शेर किताब कंहिंजो लिखियल आहे? ए में आहे डॉक्टर गरबख्शानी, बी में आहे मिर्ज़ा खलीज बेग, सी में आहे गुलाम मोहम्मद शाहवानी, ऐं डी में आहे भेरमल महर चंद आडवाणी। सो इन जो जवाब जेको आहे डी आहे भेरमल महर चंद आडवाणी जो लतीफ़ी शेर किताब जो लेखक आहे। ये 10 सवाल अॼु जा पूरा थिया। उम्मीद कयां थो तव्हांखे मुंहिंजो ही लेक्चर बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया लेक्चर तव्हांखे ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल, ऐं असांखे तेसिताईं जो इजाज़त मिलंदासीं के वरी नई वीडियो में। थैंक यू वेरी मच।